जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में स्वागत है। अज जो विषय उन्हनि माता पिता लाइ जेके माता पिता सॼो ॾींहुं पंहिंजी औलाद ला, चाहे वो धीअ हुजे चाहे पुटु हुजे, उनजो इंतजार पिया कनि। हू घर अचे, मानी खाए, मूं सां ॿ घड़ी ॻाल्हाए, मूंखे प्रेम सां ॿ शब्द चए, मां उनखां प्रेम जा ॿ शब्द चवां। इन इंतजार में उहा माता उहे पिता वेठा हूंदा आहिनि पंहिंजे ॿार लाइ, पर चईंदा आहिनि न, वक़्तु बदिले पियो, टाइम ॾाढो जल्दी जल्दी निकिरे पियो, त वक़्त सां गॾु सभु मटिजनि पिया, ॿार बि बदिलनि पिया ऐं वॾनि खे बि वक़्त सां बदिलणो खपजे। अगरि जेके वॾा वक़्त सां नथा बदिलनि, कि असांखे अगरि ॿारनि वटि टाइम कोन्हे तव्हांजे लाइ, त तव्हां हर वक़्तु छो न का अहिड़ी आदत, का अहिड़ी रुचि पैदा करो पंहिंजे अंदरि, कंहिं बि तरह जी तव्हां रुचि पाण में पैदा था करो, चाहे हू सिलाई, कढ़ाई, ड्राइंग, कहिड़ी बि तरह जी। का बि माता पिता कहिड़े बि तरह जो, पिता त बिज़ी रहंदो आहे पंहिंजे बिज़नेस में, पंहिंजे कम में। अगरि माता पंहिंजी रुचि कंहिं बि कम में रखे थी, ठाहे थी, त हर वक़्तु हुन ॿार जे पुठियां हुनखे एतिरो ध्यानु न लॻाइणो पवंदो। ध्यानु लॻाइणु सुठो आहे, ॿारनि जो ख़्यालु रखणु सुठो आहे, पर चईंदा आहिनि न, हिकु वक़्त खां अगरि हू वॾा थी था वञनि, त किथे न किथे पंहिंजे अंदरि का नंढी वॾी शइ जी रुचि पाण में पैदा करो, कि पंहिंजो फोकस थोरो पाण ते रहे। न त इहो मोह जो, इहो हर वक़्तु उन्हनि जे पुठियां भॼण जो, ध्यानु रखण जो, ख़्याल जो, तव्हांजे भीतर हिकु दुख जो कारण पैदा थी वेंदो। तव्हांजे भीतर एतिरो मोह पैदा थी वेंदो, उहो तव्हांजे अंदरि बीमारी ऐं दुख जो कारण पैदा कंदो। अगरि इहा रुचि तव्हांजे भीतर हूंदी कहिड़ी बि तरह जी, जेको तव्हांखे वणे थो, हिकु वक़्त खां पंहिंजी रुचि डेवलप करो ऐं पंहिंजो फोकस पाण ते करो, कि न कि हर किथे उहो ध्यानु बटियल हुजे। तव्हां ॿारनि जो बि ख़्यालु रखी पाईंदा, घर जो बि ध्यानु रखी पाईंदा, ॿार तव्हांजा छा था खाइनि उहो बि ध्यानु रखी सघो था, पर ख़ुदि ते बि तव्हां ध्यानु ॾेई सघो था। अगरि का रुचि पैदा करो था, त चईंदा आहिनि न, पंहिंजे मन जो पाण को बि कमु करूं न, त स्वस्थ रहण जी पहिरीं निशानी इहा आहे। छोकी पंहिंजो दिलि, दिमाग़, मन प्रसन्न रहंदो आहे ऐं पंहिंजो फोकस हमेशह पाते रहंदो आहे। चाहे हू कहिड़ो बि कमु करूं, नंढो वॾो कहिड़ो बि कमु करूं, पर पंहिंजी रुचि जो कमु ज़रूरु करो, कि हर वक़्तु कंहिंजे न कंहिंजे पुठियां पाण खे ध्यानु ॾियूं। केॾीमहिल केरु ॻाल्हाए रखे, केॾीमहिल केरु कुझु चई रखे, केॾीमहिल कीअं थी वेंदो आहे त पंहिंजो मन विचलित थी वेंदो आहे। त सभिनि जो ख़्यालु रखंदे, ध्यानु ॾींदे, पंहिंजी रुचि खे हिकु वक़्त खां पोइ डेवलप करो, उन रुचि ते कमु करो, ऐं हर वक़्तु तव्हां ॾिसंदा न, तव्हांजो मन, दिलि, दिमाग़ प्रसन्न रहंदो। छोकी तव्हां पंहिंजी रुचि जो कमु पिया करो ऐं उनखे डेवलप पिया करो। त इहो कमु न शुरू कयो आहे त करे रखो। जय श्री झूलेलाल।